ज़ीशान साहब मैसेज करे ॿुधायो त साईं डॉक्यूमेंट्री ठाहिनि पिया। उन डॉक्यूमेंट्री जो उनवान आहे सिकंदर आह जूं यादूं, ऐं उन हवाले सां सिकंदर आह जूं यादुनि जे हवाले सां कमु कनि पिया। मूंखे ॾाढी ख़ुशी थी ऐं इहो पाण उन्हनि लाइ एज़ाज़ आहे त सिकंदर आह जो एॾो वॾो कमु थियल आहे जो उनखे उनजी पोइवारी कंदे उन कम खे अॻिते वधायो वियो आहे। सिकंदर आह सां मुंहिंजी मुलाक़ात साल 1999 में थी हुई, जॾहिं मां वकालत सांगे दादू खां कराची पहुतो हुउसि। हुनजी शख़्सियत में को सहर हो, को जादू हुयो, का चकमक हुई जेका मूंखे हुन ॾांहुं छिके वई। जेतोणीकि मुंहिंजी तबियत ॾाढी मुख़्तलिफ़ आहे, मुंहिंजी घटि माण्हुनि सां लॻंदी आहे, पर सिकंदर आह साहब सां मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात में ई हुन सां वेझड़ाइप, हुन सां अक़ीदत, हुन सां मुहबत जो सिलसिलो ॻंढिजी वियो ऐं उहो आख़िर ताईं। ऐं हुनजो जॾहिं साह परवास थियो तॾहिं बि हू हंज में ई हुयो ऐं आख़िरी लम्हनि में असां हुन सां गॾु हुआसीं। जॾहिं सिकंदर आह साहब सां मुंहिंजूं मुलाक़ातूं कचहरियूं कराची में थियूं, मूं ॾिठो त हिकिड़ो ख़ामोश लेखक, हिकिड़ो ख़ामोश तख़लीक़कार, हिकिड़ो अहिड़ो मर्द मुजाहिद, हिकिड़ो अहिड़ो बहादुर इंसान जेको कलम सां, जेको पंहिंजी कलम जी तलवार सां हिन समाज जे बुराइनि, हिन समाज जे ज़ुल्म, ॾाढ, ॾमर सां हुन उन्हनि खे वाइखो कयो ऐं ॾाढो हसास, सेंसिटिव, रहमदिल, इंतिहाई सादो माण्हू, जंहिं कॾहिं बि न पंहिंजे कपिड़नि जो ख़्यालु कयो, न पंहिंजी चप्पल जो ख़्यालु कयो, न पंहिंजे वारनि जो ख़्यालु कयो, ऐं न ई वरी पंहिंजे प्रोटोकॉल स्टेटस 19 ग्रेड जो ऑफिसर हुयो। पर ईअं लॻंदो हो त हीउ फ़क़ीर मंश इंसान कंहिं बि प्रोटोकॉल खां बालातर थी सिंधी समाज में सिंधी ॿोली लाइ, सिंधी अदब लाइ ऐं सिंध जे मज़लूम माण्हुनि लाइ हुन पंहिंजे कलम सां मुसलसल जिहाद कयो। इन में कंहिं बि क़िस्म जो वधाउ न आहे त सिकंदर आह तमामु बहितरीन भलोड़ सर्जनहार हुयो, तख़लीक़कार हुयो, शाइर हुयो। ऐं हू जॾहिं पंहिंजी शाइरी खे गुनगुनाईंदो हुयो त यकीन कयो त असांखे अहिड़ो रूह में राहत अची वेंदी हुई, अहिड़ो माहौल जुड़ी वेंदो हो जो उन जेका तसलसुल में असां उन मां निकिरी न सघंदासीं काफ़ी मिंटनि ताईं। ऐं सिकंदर आह जॾहिं सिंधी अदब जे दामन में हिकिड़ो ख़ूबसूरत शाइरी जो मजमूओ तुंहिंजे शहर जे फुटपाथ ते आंदो, ऐं उन खां अॻु में ऐं उन खां पोइ मुख़्तलिफ़ किताब आंदा, जीअं मस्त गीत लाल जा। हुन हज़रत लाल शहबाज़ कलंदर ते 112 गीत जेका हुन जो मजमूओ पेश कयो, ऐं उन खां अलावा ईद तुंहिंजो इंतज़ार हुनजी चोपड़ी हुई जेका, ऐं मोहतरमा बेनज़ीर शहीद ते हुनजी शाइरी आहे। उन खां अलावा ईद मिलाद नबी, ऐं उन में जेके हुन जूं तख़लीक़ूं आहिनि उहे सच त
अॼु जॾहिं बि मुंहिंजे ज़हन में अचनि थियूं त मां उहो माहौल, उहो वायुमंडल ऐं उहा सूरत हाल मूंखां विसरे नथी। सिकंदर आह जे लाइ मां कहिड़ा लफ़्ज़ चयां। मूं वटि अहिड़ी अज़ीम शख़्सियत लाइ, अहिड़ी दिलबर महबूब शख़्सियत लाइ शायदि लफ़्ज़ न आहिनि जो मां हुनखे भेटा ॾेई सघां। हुन सिंधी अदब में जेके आर्टिकल लिखिया, मुसलसल मज़मून लिखिया हिलाल पाकिस्तान लाइ, उहे अॼु बि गवाह आहिनि त हुनजी दिलि फ़क़ति सिंध धरती जे मज़लूम माण्हुनि लाइ धड़कंदी हुई। हुन सिंध जे मज़लूम, पोरहत, मज़दूर तबिके सां प्यारु कयो ऐं हुन आम इशू खे पंहिंजो ज़ाती इशू सम्झी हुन लिखियो, उनखे वाइखो कयो, उनखे इक़्तिदार आला ताईं पहुचायो पंहिंजे कलम जे इन लिखणनि सां। सो इहो चवणु त सिकंदर आह तारीख़ जे वर्कनि में सदाईं लाइ ज़िंदा रहंदो, इन में कंहिं बि क़िस्म जो वधाउ न थींदो। मूंखे ख़ुशी आहे ऐं अञा बि ख़ुशी तॾहिं थींदी जॾहिं सिकंदर आह जा टोटल मज़मून उहे हिकु दफ़ो ॿीहर किताबी शिकिल में छपिजी वेंदा ऐं उन ॾींहुं मां इहो सम्झंदुसि त ज़ीशान सिकंदर ऐं गुफ़रान सिकंदर वाक़ई कमु करे ॾेखारियो आहे। मां थोराइतो आहियां पंहिंजो इन्हनि दोस्तनि जो जिन पोइ बि सिकंदर आह खे न विसारियो आहे ऐं हुनजे तख़लीक़ुनि खे, हुनजे कम खे अॼु बि एतिरी जेका आहे दिलचस्पी सां मंज़र आम ते आणे रहिया आहिनि। उहो ई हुनजो हक़ु आहे जेको हुन ॾिनो हुयो ऐं हुन एतिरा त रंडा रोड़िया हुआ जो मां सम्झां थो त उनखे जेतिरो असां ट्रिब्यूट ॾियूं उहो घटि आहे। हीअ आहे त हुनजो ॾाढो ख़ूबसूरत हिकिड़ी तख़लीक़ आहे त ज़िंदगी कॾहिं कॾहिं एतिरा त वड़ करे वेंदी आहे जो तख़लीक़ार उन वड़ खे आख़िरी दम ताईं नथो विसारे सघे। असीं निंड जा नेण आहियूं पिरी, सुते साह जागे वञे दूर दूर, सितारा लताड़े पंहिंजो शो। साईं सिकंदर अॼु बि ज़िंदा आहे ऐं असां दोस्तनि, मिटनि माइटनि, अज़ीज़नि, अदबी दुनिया में ता हयात ज़िंदा रहंदो जेसीं ताईं कानायत आहे। महिरबानी।